दौलतपुर सिफन मां ख़बर शामिल किया। फ़कीर हक़ नवाज़ कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ त सिंध हुकूमत पारां सिहत खाते खे बि न बख़्शियो। बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ दौलतपुर ऐं शाहपुर जानिया जा डॉक्टर बि सरपा एहतिजाज बणिजी विया। ख़बर मूजिबि सिंध हुकूमत पारां सिहत खाते जे मुलाज़िमनि जो रिस्क अलाउंस बंदि करण ख़िलाफ़ ग्रेंट हेल्थ अलाउंस जे सॾ ते दौलतपुर इस्पताल में अमले पारां OPT जो बाइकाट करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे डॉक्टर मदत अली रांझाणी, गुलाम हैदर डायरी, सैयद GM शाह, अख्तर हुसैन बुग्यो, खुदा बख्श कुंडण, शाहपुर जानिया में डॉक्टर नूर मोहम्मद परियार, डॉक्टर सफ़िया नूर परियार, मोहम्मद इब्राहिम लाखो, इस्माइल मला, ज़ुल्फ़कार बुग्यो ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत पारां रिस्क अलाउंस बंदि करे सिहत खाते जे मुलाज़िमनि सां वॾी ज़्यादती कई वई आहे। असां तस्लीम करियूं था त कोरोना वबा ख़त्म थी चुकी आहे, पर हिन वक़्तु डेंगे वायरस समेत ॿिया केतिरा ई ख़तरनाक वायरस मौजूदु आहिनि, जंहिं सबबि हर वक़्तु सिहत खाते जा मुलाज़िम रिस्क ते आहिनि। हींअर सूबे में वॾी सूरतहाल हुजण सबबि सिहत खाते जा मुलाज़िम 24 कलाक ड्यूटियूं करे रहिया आहिनि, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त सिंध हुकूमत मुलाज़िम दुश्मन फ़ैसिलो कयो आहे। इन्हनि सिंध हुकूमत खां परज़ोर मुतालबो कंदे चयो त फौरी तौर बंदि कयल अलाउंस खे असांजे पघारनि में शामिल करे लखे मुलाज़िमनि में पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में सॼे सूबे में मुकमल OPT जो बाइकाट करे कराची में CM हाउस अॻियां धरणो